साईं जेका ज़राअत जी ॻाल्हि मीर साहिब बि कई, मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ख़्यालु आहे जीअं साईं चयो त भई कणिक आहे। हाणे मिसाल हिन में हिकिड़ो ऑप्शन आहे त हीअ शायदि असेस कंदो मुख़्तियारकार ऐं तपेदार त हीअ ज़मीन जी हीअ कहिड़े कैटेगरी में ईंदी, पोइ उन हिसाब सां हुनजी आमदन खे कैलकुलेट कयो वेंदो। पर मिसाल मूं वटि हिकिड़ी ए क्लास ज़मीन आहे, शानदार ज़मीन, मुंहिंजे एकड़ ते सरासरी हर साल मिसाल 1000 मण कमंद अचे थो, मिसाल 100 मण अलाए केतिरो हूंदो आहे, मूं वटि ज़मीनदार न आहे, मूंखे ख़बर न आहे, लेट्स से 100 मण अचे थो। अच्छा, हाणे सुवाल इहो त उन हिन साल थियो इहो जो मूंखे पाणी घटि मिलियो, XYZ थियो, कीड़ो लॻो, अलिफ थियो, ॿियो थियो, मुंहिंजी जेका उपत आहे 100 मण बदिरां 60 मण थी, 50 मण थी। हाणे आउं इहो साबित कीअं कंदुसि? ॿियो सिनारियो, ॿियो जेको हिकिड़ो जो थी सघे थो त 100 मण त थियो, मूंखे पैसनि जी हुई तमामु घणी ज़रूरत, मूंखे को शादी करणी, को हीउ करिणो, को ॿियो करिणो, मूं यासिर खे का कर्ज़ु वरितो, मुंहिंजे यार यासिर उहे 100 मण जा थींदा आहिनि, मिसाल ₹1,00,000, तूं मूंखे यार इहे 70,000 रुपया ॾे, सौदा थींदा आहिनि, बीठल फसलनि जा सौदा थींदा आहिनि। हाणे मुख़्तियारकार ते हुते मोकिले वेठो आहे त न सही 100 मण थींदो आहे ऐं ₹1,00,000 थींदो आहे हिन जी आमदन। हाणे उहो ग़रीब माण्हू जंहिंजी छाकाणि त पाणी न हुजण जे करे फसल घटि थी, या हुनजी जेका सेल आउट थी फसल फॉर एनी रीज़न घटि अघ में थी, त ही SRB वारा कीअं मञंदा उनखे? मञंदा ई कोन, न चवंदा असांखे त पूरा, पोइ सारी इनकम टैक्स त न थियो, हीअ त फिक्स टैक्स थी वियो। जी हा, तव्हांखे बसि मुख़्तियारकार मोकिले ॾिनो आहे, हिन जो त ₹1,00,000 सही थी वियो, पोइ दिस इज़ असेसमेंट कीअं कंदो? शहरी कारोबारनि में हुनजा छाकाणि त थोरी घणी डॉक्यूमेंटेड सोसाइटी आहे, वरी बि शयूं साबित थी वञनि थियूं त ख़र्चु थियो या न थियो, या आमदन थी या सेल थी या घटि सेल थी, हीअ कीअं थींदो? इट्स अ सीरियस क्वेश्चन। इहो बिल्कुलु ठीकु आहे, देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे, साईं चवनि पिया, अगरि टैक्स लॻाइणो ई आहे त पंहिंजी ख़ुशी सां लॻायो, पंहिंजे मक़सद लाइ लॻायो, ऐं पोइ हुनजी ओनरशिप वठो। IMF जे चवण ते असीं टैक्स पिया लॻायूं ऐं असां वटि का हेठि तयारी कोन्हे, का प्लानिंग न आहे, सिर्फ़ु हिकु कानून पास करे हिकिड़ी हुननि खे तशफ़ी ॾियो पिया त हीअ अॼु त तव्हां कानून पास करे छॾियो आहे, सुभाणे मिसाल को केयरटेकर सरकार अचे, को ॿी सरकार अची वञे जंहिंजो माण्हुनि सां को वास्तो ई न हुजे, हलो पीपल्स पार्टी त चए थी असांखे ज़ाहिर हेठि माण्हुनि जो, पोइ तव्हां दग त खोले छॾियो आहे। एग्ज़ैक्टली। पोइ हिन में जेतिरी मर्ज़ी हू सख़्ती करे वठनि, जेतिरी मर्ज़ी नरमी न कनि, जेको बि थिए, लेकिन चलो टैक्स आहे त टैक्स जी रिकवरी ऐं कलेक्शन हिन जो हिकिड़ो पूरो मैकेनिज़म ते हेठि हुजणु खपे न सर। अगरि तव्हां हीअ रेवेन्यू ऐं हिननि ते छॾे ॾींदो, सेल सर्टिफिकेट बि जीअं ॾियनि था, पोइ ईअं ई ॿिया बि कंदा।